अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जी त हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं दरगाह अली हज़रत सैयदना मखदूम अब्दुर्रहमान हाशमी शहीद रहमतुल्लाह अलैह खोड़ा शरीफ़ में। जी नाज़रीन, अॼु असां अव्हांखे दरगाह जो रिव्यू कराईंदासीं ऐं हिते जेकी कुझु ज़ियारतूं आहिनि उन्हनि जो बि असां अव्हांखे अॼु रिव्यू कराईंदासीं। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां दरगाह जे अंदरि मौजूदु आहियूं ऐं असां सां गॾु आहे कलंदर बख़्श मेमूर साहिबु ऐं असांखे ॿुधाईंदो त हिते जेके मज़ार आहिनि उन्हनि जा नाला। साईं जो नालो आहे मखदूम अब्दुर्रहमान हाशिमी। ही हाशिमी ख़ानदान सां तालुकात रखनि था पिया, शरीयत जा पाबंद आहिनि। हिननि जे करे ही खोड़ा शहर सानीअ मदीना सॾिबो हुयो, यानी जहिड़ो बि तौर तरीक़ो मदीने में हूंदो हुयो उहो ई तौर तरीक़ो हिते। ही साईं नेक मोहम्मद हिन महिल जेको गादी नशीन आहे मखदूम नदीम अहमद हाशमी, टिनि दरगाहुनि जा गादी नशीन आहिनि। हीअ हिकु खोड़ा शहर में जेका साईं अब्दुर्रहमान सां ख़ुदि मौजूदु आहे। ॿियो नंबर पिराले में वॾी दरगाह आहे जंहिंजो नालो आहे मखदूम मोहम्मद इस्माइल। ऐं टियों नंबर मज़ार आहे हिन गंबड़ जे भरिसां जेका साईं असदुल्ला शाह जे नाले सां मशहूरु आहे। ही मज़ार जेका आहे साईं जंहिंजो नालो आहे मखदूम मोहम्मद इस्माइल, उन्हनि जा न्याणा थियनि। ही साईं जन जा पंहिंजा आहिनि, जंहिंजी हीअ कहाणी फ़ारसीअ में लिखियलु आहे। असांखे हिन महिल साईं जन किताबु लिखी आहे सिंधीअ में, असां उहा ट्रांसलेशन असां पढ़ी सिंधीअ में ॿुधाईंदा आहियूं। ही साईं पीर साहिबु पागारो राशिद रोज़े धणी उन्हनि जो उस्तादु आहे। साईं नंढड़ी मज़ार आहे साईं जन जी पंहिंजी आहे, साईं अब्दुर्रहमान साईं जे नींगर जी आहे। उनखां बाद में हीअ मज़ार आहे जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो दोस्त आहे। 8 ॾींहं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह साईं जन वटि क़याम कयो हुई। ॿई साईं जन साईं अब्दुर्रहमान जा नींगर आहिनि। ही साईं जन जो भाइटियो आहे, हिन जो लक़ब बि हुज़ूरी आहे। जेॾी महिल बि हिते इबादत में विहंदा हुआ त सोणे नबीअ जी चाउठ चुमंदा हुया। ही साईं जन जो नंढो भाउ आहे। जुमे जो ॾींहुं हुयो, साईं अब्दुर्रहमान तमामु घणो बेताब हुया। चवनि पिया त अॼु असांखे शहादत नसीब थियणी आहे, छो न थी थिए। नंढे भाउ अर्ज़ु कयो था अदा साईं, मां खोड़ा शहर खे अशद आंगुर सां कड़ो चाढ़े आयो आहियां। जेके असांखे शहीद करण था अचनि उन्हनि खे दगु ई हथु न ईंदो। साईं अब्दुर्रहमान हुकुम ॾिनुसि त महिरबानी करे इहो कड़ो लाहे अचो, छो जो अॼु असांखे शहादत नसीब आहे। असां हिन महिल इमाम हुसैन जे कतार में बीठल आहियूं, असांखे शहादत खपे। साईं अब्दुर्रहमान जे हुकुम मुताबिक़ उनजे नंढे भाउ कड़ो लाथो। जीअं जो कड़ो लाथऊं त हिते लश्कर आयो जेको हिते 222 माण्हू शहीद करे वियो, जंहिंमें साईं अब्दुर्रहमान बि आहे, साईं जो भाउ बि आहे। ही ॿई साईं जन गादी नशीन आहिनि ऐं तमामु औलिया करामनि में मंसूब आहिनि। ही सैयद आहिनि, ॿई सॻा भाइर आहिनि, हाफ़िज़ क़ुरान आहिनि। हिननि जे दिलि में इहा ख़्वाहिश हुई त असांखे शहादत नसीब थिए। सोनो नबी पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिननि खे बशारत में हुकुम ॾिनो त तव्हां वञो अब्दुर्रहमान वटि, तव्हांखे शहादत मिलंदी। ही आया साईं मखदूम अब्दुर्रहमान वटि, हिननि खे हिते शहादत मिली आहे उन ॾींहुं। साईं
ही साईं हाजन शाह नालो हिन जो आहे। ही बि उन ॾींहुं शहीद थियो साईं, याने 222 माण्हुनि में ही बि शहीद आहे। ही साईं मखदूम अब्दुर्रहमान हाशमी साहब जो वालिद साहब आहे। ही ॾाॾा साईं आहे। हीअ मज़ार पहिरां हेॾां हुई, जॾहिं साईं जन हीअ फ़ानी दुनिया छॾी त सींगारे खयूं पिया अचनिसि। उन वक़्तु जेके माण्हू मौजूदु हुया उन्हनि इहो आवाज़ु ॿुधो त पीउ पंहिंजे पुट खे क़बर मां आवाज़ु ॾिनो त पुट हेॾो अचो। पुट पंहिंजे पीउ खे कफ़न मां जवाबु ॾिनो त बाबा साईं जॻह ॾींदव त असां ईंदासीं। रब ई ॼाणे थो, आशिक़ औलिया ॼाणनि था पिया। हीअ मज़ार हितां सुरी अची हिते बीठी आहे, हितां पंहिंजे नींगर खे जॻह ॾिनी अथऊं। बाबा साईं अॻे खूहनि जो रवाज़ो हूंदो हुयो। ही खूह हुयो, हिन ते आबादी थींदी हुई। जॾहिं नूर मोहम्मद कलोड़े जो काह कई, छो कयईं त साईं अब्दुर्रहमान उनखे हक़ सच जी ॻाल्हि कई, सच वॾो ॾुंगारी आहे। पोइ नूर मोहम्मद कलोड़े चयोसि साईं अब्दुर्रहमान खे त मुंहिंजी तोसां जंग आहे। साईं अब्दुर्रहमान चयो त मूंखे काई बि जंग नाहे करणी ऐं मूंखे शहादत नसीबु आहे। जुमे जो ॾींहुं हुयो। नूर मोहम्मद कलोड़े लश्कर मोकिलियो जेको तक़रीबन 4000 माण्हुनि ते मुश्तमिल हुयो। जीअं जो आयो त हिते 222 माण्हू शहीद करे वियो ऐं चयाईं त कोई बि हिननि खे दफ़नाईंदो उहो पंहिंजो ज़िम्मेवार पाण आहे। 3 ॾींहं शहीदनि जा लाश ईअं पिया, कोई दफ़नाए कोन पियो। घोटकीअ खां हिकिड़ो सैयद आयो जंहिंजो नालो हुयो मोहम्मद मूसा। उन 5 माण्हू ॿाहिरि दफ़नाया, बाक़ी हिन खूह खे ख़ुश्क करे, ख़ुश्क करण खां बाद में हिन में 217 शहीदनि जा लाश आहिनि। बाबा साईं हिन में 217 शहीदनि जा लाश लाहे मथां हिन खे बंदि करायो वियो। हिन खे इज्तिमाही क़बर चयो वेंदो आहे। नाज़रीन, असां मौजूदु आहियूं दरगाह अल शहीद मखदूम अब्दुर्रहमान हाशमी रहमतुल्लाह अलैह जी दरगाह जे भरिसां क़दीमी हिकिड़ो वणु मुबारक आहे, जंहिंजे हर हिकु पन ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्म मुबारक वाज़े तौरु लिखियलु आहे। साईं कलंदर बख़्श मौजूदु आहे, असांखे उहे पन मुबारक बि ॾेखारींदो ऐं तव्हांखे ज़ियारत करायूं था। पहिरीं ॻाल्हि इहा आहे, हिन वण खे गौर सां ॾिसो त हिन खे ज़ाहिरी तौर में काथों बि पाणी न आहे। ज़ाहिरी तौर में ॾिसंदव त तव्हांखे काथों बि पाणी नज़र न ईंदो। हिन जी उमिरि 450 साल आहे ऐं उन खां बाद में हिन जा ॾार ॾिसंदव तव्हांखे सुकल, फाटल, टुटल नज़र ईंदा। हे ॾिसो था, हे सुकल, फाटल, टुटल नज़र ईंदा ऐं इन खां बाद में हिन खे काथों बि ज़ाहिरी पाणी कोन्हे को। ही वणु सॼो नालनि सां भरिजी वेंदो आहे। नाज़रीन अचो तव्हांखे हिन जे नालनि जे इब्तिदा ॾेखारियो त पहिरियों नालो कीअं थो ठहे। पहिरें नाले जो इब्तिदा हीअं आहे, साईं जिते मुंहिंजे आङुर ॾिसो था, ही नाले जो इब्तिदा आहे। ही नालो ठहंदो आहे, पोइ ही पन जहिड़ो रंग थींदो आहे। उन खां बाद में जॾहिं फुल नालो लिखिजी वेंदो आहे, पोइ ही ॻाढ़ो थींदो आहे। ॻाढ़े थियण खां पोइ ही अछो थी वेंदो आहे। साईं ही टोटली सॼे वण ते नाला थी वेंदा आहिनि। ॾिसो ही सुहिणे नबीअ जो नालो लिखियलु आहे। बाबा साईं ही ॻाढ़ो आहे, मां पहिरियों अर्ज़ु कयो त ॻाढ़ो थी वेंदो, ॻाढ़े थियण खां पोइ अछो थींदो। ही पन नंढो आहे, जीअं पन वॾो थींदो वेंदो तीअं नालो बि सही थींदो वेंदो। बाबा साईं ऐं उन खां बाद में ही ॾिसो, जीअं असां सिंधीअ में लिखंदा आहियूं मोहम्मद, हे अञा पन नंढो आहे, पनो जेको आहे सो वॾो थींदो, हिन नालो बि वॾो थींदो वेंदो। बाबा साईं ही साईं मखदूम अब्दुर्रहमान जे शहादत जी जॻह। हिते अची मखदूम खे नूर मोहम्मद कलोड़े जे लश्कर जंहिंजो अॻुवान हा हनूद का सईद जा माइट, उन्हनि अची हिकिड़ी ख़ाली बोतल ॾेखारी। साईं जन खे अची चऊं त असांखे बादशाह जो हुकुम आहे त हिन मखदूम जे खून जी भरे थियो। साईं जन चयो त अलाह कंदो मुंहिंजो हिकिड़ो कतरो बि तव्हांखे न मिलंदो। साईं जन खे शहीद कयो वियो। साईं जन जे जिस्म मां काई बि रत जी फुड़ी न निकिती ऐं उन खां बाद में मस्जिद में घिरी पिया। जेके बि अलाह जी इबादत में हुया उन्हनि खे उते शहीद कयो वियो।
ही लतीफ़ सरकार जो कमरो आहे। हिते 8 ॾींहं लतीफ़ सरकार जन हिते रहिया हुया। ही लतीफ़ सरकार जो शेर आहे जेको साईं मखदूम मोहम्मदी साईं खे उन ठिकरीअ ते लिखी ॾिनो हो त अॼु न आयुसि आऊं सुभाणे ईंदुसि सुपिरी जंहिंजो तोते नाव सो खणे ॿार खोहनि जा। लतीफ़ सरकार साईं जन मोहम्मदी साईं खे ही शेर जेको आहे ठिकरीअ ते लिखी ॾिनो हुयो। ही कमरो आहे जेको लतीफ़ सरकार हिते 8 ॾींहं रहियो। हीअ मस्जिद आहे जंहिंमें साईं जन जी शहादत आहे। हीअ साईं मस्जिद आहे जंहिंखे तक़रीबन 350 साल थी चुका आहिनि। हिन में जेके बि अल्लाह वारा इबादत में वेठा हुया ऐं जिन खे शहादत नसीब हुई उन्हनि खे हिते शहादत मिली। साईं ये मखदूमनि जे शहीदनि जी दरगाह मस्जिद छॾिबी आहे ऐं हिन में तक़रीबन हिते 222 माण्हू शहीद थी विया बाबा। मस्जिद आहे जंहिंखे 350 साल थी चुका आहिनि। हीअ बावज़ू ठहियल आहे। जातां बि सिर खॼे पई उतां खां वठी वेंदे मिस्त्रीअ ताणी क़ुर शरीफ़ जी तिलावत हलंदी हुई। हीअ बावज़ू ठहियल आहे। हिते कई सिरूं अहिड़ियूं निकितियूं आहिनि जंहिं ते अल्लाह जो नालो लिखियलु आहे ऐं मुहम्मद जो नालो लिखियलु आहे। साईं जी नाज़रीन, ये दरगाह मखदूम अब्दुर्रहमान शहीद रहमतुल्लाह अलैह खोड़ा शरीफ़ जेकी जंहिंजो असां तव्हांखे रिव्यू करायोसीं उन सां गॾोगॾु हिते जेको वण मुबारक क़दीमी वण हुयो जिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्म जेको वाज़े तौरु लिखियलु आहे उनजो बि अव्हांखे दीदार करायोसीं। ऐं ॿियूं जेकी हिते ज़ियारतूं हुयूं अञा काफ़ी हिते म्यूज़ियम में बि ज़ियारतूं मौजूदु आहिनि। उहे बि इंशाअल्लाह तव्हांखे ॿिए वीडियो में उहे बि ज़ियारतूं कराईंदासीं।